झुडो मां के ख़बर ॾींदा हलूं। सारंग भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ झुडो में जीए सिंध क़ौमी महाज तालका झुडो पारां मरकज़ी सॾ ते मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ सिंध में धारियल राॼ ख़िलाफ़ देशी न्याज़ खोसो, गुल सिंधी, अब्बास खोसो, नईम कलोई, सजाद चांजो, शाहिद लाशारी, वजात काका नेड़ियो, रमेश रेबाड़ी ऐं ॿियनि जी अॻुवानीअ में दर्जननि क़ौमी कारकुननि मीडिया सेंटर झुडो ते एहतजाज कंदे चयो त मासूम प्रिया कुमारी 2 साल अॻु 10 मुहर्रम ते अगवा कयो वियो, जंहिंखे रियासत अञा ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। उन्हनि चयो त सिंध में हिंदू अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। सिंधी हिंदुनि जे नौजवान न्याणियुनि जी जबरी मज़हब तब्दील करण ऐं मासूम ॿारनि खे अगवा करे उन्हनि खे पंहिंजे धरतीअ तां लॼाइण जी साज़िश कई पई वञे। उन्हनि वधीक चयो त समूरी सिंधी क़ौम धारियल जे निशाने ते आहे। सिंध में धारियल राॼ ख़त्म करण में रियासत नाकाम थी वई आहे, जेका इंतिहाई शर्मनाक अमल आहे। उन्हनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान समेत इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते मासूम प्रिया कुमारी जी जिबरी गुमशुदगीअ जो नोटिस वठी बाज़ियाब कराए सिंध मां धारियल कल्चर ख़त्म कयो वञे त जीअं सिंध में अमन अमान जी सूरतहाल बहाल थी सघे। सिंधु देश मुक़दर आहे साईं GM सैयद रहबर आहे। अॼोको जेको असांजो एहतजाज आहे इहे संगरार मां मासूम प्रिया कुमारी जंहिंखे 2 साल अगवा कयो वियो हो, जंहिंजो अॼु ताईं को पतो न आहे। उन मासूम प्रिया कुमारी ॾोह कहिड़ो कयो, छो उनखे अगवा कयो वियो आहे, अञा ताईं उनखे ज़ाहिर न कयो वियो आहे। असांजो जेको अॼोको एहतजाज आहे सो प्रिया जा 12 लाख एकड़ ज़मीन सिंधु दरिया जे ॿिन्ही कपनि ते किनारनि ते उहो फ़ौज, आर्मी ऐं रियासती इदारा कब्ज़ो करणु चाहिनि था वॾे हिकिड़े जेको सो ऑपरेशन जे जेको बहाने। तव्हां ॾिसंदो अनक़रीब अॼु न सुभाणे न परीं गवर्नमेंट जेको ऑपरेशन कराईंदी। इहा 12 लाख एकड़ ज़मीन सिंध में रहंदड़ रिटायर या हाज़ुर सर्विस रेंजर वारा हुननि खे ॾींदी। असांजी सिंध ते कब्ज़ो पिया कनि, न को कचे धाड़ियल न को पके धाड़ियल आहिनि। सभु सम्झो पिया अॻे माण्हू वीचारा सुजाग कोन हुआ, हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, सभु माण्हू पढ़िया लिखिया आहिनि। असां अहिड़ा बेवकूफ़ कोन आहियूं, असीं पंहिंजी धरती जी मालिकी करे सघूं पिया। ऐं